नाज़रीन लाड़काणो मां वाक़िअ अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे GVC जी सदारत हेठि इजलास थियो है। ब्रेकिंग न्यूज़ है अमां सां शेयर कयूं पिया। लाड़काणो मां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जी VC जी सदारत हेठि इजलास थियो है। नौशीन शाह वाक़िए खां पोइ जारी थियल DNA रिपोर्ट ते विचारियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे अपडेट कंदा हलूं। लाड़काणो मां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जी VC जी सदारत हेठि इजलास थियो आहे। नौशीन शाह वाक़िए खां पोइ जारी थियल DNA रिपोर्ट ते विचारियो वियो आहे। ख़बर अमां सां शेयर पिया कयूं। अहम ख़बर आहे लाड़काणो मां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जी VC जी सदारत हेठि इजलास थियो आहे। नौशीन शाह वाक़िए खां पोइ जारी थियल DNA रिपोर्ट ते विचारियो वियो आहे। ख़बर अमां सां शेयर पिया कयूं। लाड़काणो मां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जी VC जी सदारत हेठि इजलास थियो आहे। नौशीन शाह वाक़िए खां पोइ जारी थियल DNA रिपोर्ट ते विचारियो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणो मां रशीद समोखा जी। रशीद अपडेट कजो। जी बिल्कुल संजा। वाइस चांसलर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काणो डॉक्टर अनिल अता रहमान जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो आहे। इजलास में नौशीन शाह वाक़िए खां पोइ जेकी लम्स लेबार्टरी खां जेकी जारी थियल DNA रिपोर्ट आहे उन खां पोइ जेकी पैदा थियल सूरत हाल आहे उन ते गौर वीचार कयो वियो आहे। इजलास में चयो वियो आहे त लम्स तरफ़ां पधरी थियल रिपोर्ट सां हिक तरफ़ी इदारे जी साख खे नुक़सान पहुचायो वियो आहे ऐं ॿिए तरफ़ कोर्ट सगोरीअ जे हुकुम खां सवाइ नमरता जे जुज़न सां हथ चुरांद करणु पिणु गैर कानूनी अमल आहे असरअंदाज थियण जी कोशिश कई वई आहे। इजलास में कानूनी जेके पासे ते यूनिवर्सिटीअ जे कानूनी माहिरनि ॻाल्हाईंदे चयो आहे त का बि लेबार्टरी बग़ैर कंहिं कोर्ट जे हुकुम जे कंहिं बि केस लाइ वरितल जुज़ा या ॿिए कंहिं केस सां भेटे न थी सघे ऐं न ई का जेकी लेबार्टरी आहे पंहिंजे तौर का रिकमेंडेशन ॾेई थी सघे त न ई का लेबार्टरीअ खे अहिड़ो मैंडेट मिलियल आहे। हिक तरफ़े 26 जनवरी ते 26 जनवरी 2022 ते हुकूमत तरफ़ां जुडिशल इंक्वायरीअ जो हुकुम ॾिनो वियो हो ऐं ॿिए तरफ़ ठीक 2 ॾींहंनि खां पोइ जेको आहे अहिड़ी रिपोर्ट आम करण लेबार्टरीअ जी बदनियतीअ ते जेके आहे ज़ाहिर थी आहे ऐं जुडिशल इंक्वायरीअ ते असर अंदाज़ थियण जी कोशिश पिणु आहे। रिपोर्ट में असूली तौर ते पुलिस या कोर्ट सगोरीअ खे महर बंदि करे ऐं मोकिल बि आहे ऐं ॿिए तरफ़ इजलास में घुर कई वई आहे त नौशीन शाह केस जी जुडिशल इंक्वायरी शुरू थी चुकी आहे ऐं उन में लम्स जेकी इंतज़ामिया आहे उनखे पिणु उन केस में जांच में शामिल कयो वञे। जी महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।